रब्बुल आलमीन पंहिंजे कलामे मजीद जे अंदर बयान कयं या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारा कुतिबा अलैकुमुस्सियाम आ मथे रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम जीअं आखां अॻु हिन दुनिया ते कई क़ौमूं आ वयूं कई नबी रसूल जूं उम्मतूं आ वयूं अल्लाह ताला ये रोज़ा उन्हीं मथे पण फर्ज़ कयो है। हाँ ये हिकिड़ी अलॻि वस्तु है जे उनजो तरीक़ो उनजो टाइम टेबल उनजी कैफ़ियत उन्हीं जे ॾींहं जो वधारो ऐं घटारो ये हिकिड़ी अलॻि वस्तु है पर आखां अॻु जेतिरियूं क़ौमूं गुज़रियूं आहिनि उन्हीं मिणी मथे अल्लाह ताला रोज़ा फर्ज़ कयो है। किन्ना मक़सद जे तहत अल्लाह ताला रोज़ा फर्ज़ कयं अल्लाह ताला पाण पंहिंजे कलाम मजीद जे अंदर इरशाद फरमाए लअल्लकुम तत्तकून रोज़ा मूं एतिरे लाइ फर्ज़ कया ता ताईं मुत्तकी बनी वञो ऐं परहेज़गार बनी वञो। मुत्तकी परहेज़गार तकवा इन्हीं जो मतलब करो है बिरादरान इस्लाम इन्हीं अखरें जो मतलब समझना इंतहाई जरूरी है। तकवा जो मतलब ही है एकदम आसान अखरे मां के किस्म जी को लफ़ाज़ी ना बल्कि सही ऐं आसान अल्फाज में तकवा जो मतलब ही है तो इंसान हर उन कमनों बचे की कोशिश करे जिन कमनों अल्लाह ताला पाके मना कहे आसान गाल है। अल्लाह ताला चोरी हराम कहें जिना हराम कहें डकैती हराम कहें नजरे बद हराम कहें अड़ा कई कमाई जिन्हें अल्लाह ताला मना कहें उन्हें कमे नो बाज अची वजन तकवा है। ऐं हर हुकम जिन कम के अल्लाह ताला करे जो हुक्म दिने नमाज पढ़नी है रोजा रखना है हज करणो है शर्मो हया जो लिहाज रखनो है तो इन टाइप जा कई अवामिर आई अल्लाह ताला जा हुक्म आई उन्हीं के उन्हीं जी बजा आवरी उन्हीं के दिल जी खुशी सा मनी लाणो कबूल करे लाणो उन्हीं मथे अमल करणो इन गाल जो नालो तकवा है। हर को माण्हू समझी सके तो जे तकवा कुरे के चवा दे अल्लाह जो खौफ माण्हू पिण के आजाद न समझे जे आऊं आजाद आहियां पा माण्हू जी नज़र खां बची सघो था अल्लाह जी नज़र खां कॾहिं बची नथा सघो। हमेशा अल्लाह पाक ॾिसंदो है पामते निगरां फरिश्ता उन मुकर्रर कए हैं इतरे ला करे अल्लाह जी प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े सहाबी के चो अबू ज़र गिफारी रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह जी नबी चे इत्तक़िल्लाह हैसु मा कुंता ऐ अबू ज़र तू अल्लाह नो दिल अल्लाह जो खौफ पिण जे दिल जे अंदर पैदा कर हैसु मा कुंता तू भले जिते वे तू जिन जगह मथे वे तू जिन मुल्क में वे जिन मकान में वे ऐ अबू ज़र हमेशा अल्लाह नो ध्रजंदो रहो। ये नसीहत कई अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी मारो तन्हा वे या महफिल जे अंदर वे मारो मकान में वे या दुकान में वे बयाबान में वे या बाजार में वे मामलात कईंदो वे या इबादत कईंदो वे हमेशा अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ये नसीहत सामई रखनी खपे उनके इत्तक़िल्लाह अल्लाह नो द्रिजणो हैसु मा कुंत खपे उते इंसान वे यानी अल्लाह जो प्यारो पैगंबर अबू ज़र गिफारी के पैगाम दियण घुरियो थे जे जिते हो तू वने खपे उते तू वे अल्लाह तोखे ॾिसंदो पियो इतने अल्लाह जो खौफ खाणो अल्लाह जो द्रब हमेशा पंहिंजे सीने जे अंदर पैदा करणो है। बिरादरान इस्लाम
एतिरे लाइ करे अल्लाह ताला इन मश्क लाइ करे ई सबक यादि ॾियण लाइ करे 12 महीने में हिकिड़ो महीनो अल्लाह ताला पाण खे अता करे थो। रमज़ान अल मुबारक जो बाबरकत महीनो अल्लाह ताला पाण खे भुलियल सबक यादि ॾियण लाइ करे अता करे थो। जे हर उहो माण्हू जेको अल्लाह खे भुली वियो आहे उहो प्रैक्टिस करे अल्लाह नो दर्जे जी। रमज़ान अल मुबारक में अल्लाह ताला हलाल वस्तु पाण मथे ॾींहं में हराम करे पंहिंजो इम्तिहान गिरणु चाहे थो ऐं पाण खे सबक ॾियणु चाहे थो। जे जीअं ई रमज़ान अल मुबारक जे महीने में सॼो ॾींहुं हलाल पाणी आहे पर पियो नथा, हलाल रोज़ी मौजूद है पर खियो नथा, अहिड़े तरीक़े से जिंदगी जे हर ॾींहं में, जिंदगी जे हर महीने में, रात ॾींहं में कई अहिड़ा कम आहिनि जेको कम आ मथे अल्लाह ताला हराम कया आहिनि। उन हराम कमेनो ईअं जो बचणो आहे जीअं ये रमज़ान अल मुबारक में हलाल कमेनो बचो था। ई तक़वा इतरी वॾी दौलत है जे इन जे इनाम जो सौ ताईं दंग रही वेंदा। अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद जे अंदर जन्नत जो तज़किरो करें, पंहिंजी मग़फ़िरत जो तज़किरो करें ऐं अल्लाह ताला पाण खे दौड़ लगाए जो चए जाई इनके हासिल करे जी कोशिश कयो। वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन। अल्लाह ताला करो चए ऐं दौड़ लगायो ऐं मुक़ाबलो कयो, एक भेनो वधे जी कोशिश कयो, अल्लाह जी मग़फ़िरत हासिल करे लागे दौड़ लगायो ऐं अल्लाह जी जन्नत के हासिल करे लागे दौड़ लगायो। उन जन्नत ला करे दौड़ लगायो जंहिंजी वुसअत, जंहिंजी कुशादगी ज़मीन ऐं आसमान जे बराबर जेको खाली जगह पई है एतिरी है। जिन जन्नत जी काम रखे बराबर जी जगह अल्लाह जी नबी जे दुनिया ऐं माफ़िया नो बेहतर है। उन जन्नत के हासिल करे ला करे मेहनत करो ऐं रमज़ान अल मुबारक जो महीनो हिकिड़ो अज़ीम मौक़ो है न मेहनत ला करे। ऐं अल्लाह ताला फरमाए उइद्दत लिल मुत्तक़ीन, जन्नत वो सिर्फ मुत्तक़ी ला करे बनाई है। ई तकवा जो फायदो है जे तकवा जन्नत मुत्तक़ी ला अल्लाह ताला बनाए हैं। ए अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम मजीद के अंदर इरशाद फरमाए तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया। अल्लाह ताला फरमाते हैं ये जन्नत वो है जंहिंजा वारिस मुझे उन्हीं बाने के बनाईंदोस, मुझे उन्हीं बंदे के बनाईंदोस जेको तकवा इख्तियार करी था, जेको मुत्तकी आई, जेको परहेज़गार आई, जेको दुनिया में फूके फूके पंहिंजो पग रखे था, विख खणे था। अल्लाह ताला जे मुझे बाने में जा वो जन्नत उन्हीं माण्हू लाइ करे पैदा कई है मन कान तकिया, जेको तकवा इख्तियार करी था ऐं जेको परहेज़गारी इख्तियार करी था। तकवा जो हिकिड़ो अज़ीम फ़ाइदो जे क़यामत जो ॾींहुं हिकिड़ो पुल अल्लाह ताला दोज़ख मथे रखंदो, बनाईंदो, जंहिंखे पाण पुल सिरात चऊं था। को इंसान नाहे, चाहे नबी वे या वली वे, पीर वे फ़कीर वे, उम्मती वे ॿियो केरु वे, को इंसान अहिड़ो नाहे जंहिंजो गुज़र उन पुल सिरात मथां न थिए। अल्लाह ताला इरशाद फरमाए व इम मिनकुम इल्ला वारिदुहा, आम जा हर हिकिड़े माण्हू खे उन मथां वारिद थियणो पवंदो, यानी गुज़रणो पवंदो, उन पुल मथां ॿिन्ही खे गुज़रणो आहे। अल्लाह जा नबी त उन मौके मथे जंहिंखे अल्लाह उलुल अज़म बनाए, जंहिंखे मुंतखब अल्लाह ताला बनाए, उन्हीं जी पर हालत घुरवंदी पुल सिरात मथां गुज़रे जे वक़्त रब सल्लिम ए अल्लाह मूंखे इन में बचा जा, यानी मूंखे इन में जा पार कर जा, मुंहिंजा बेड़ा इन में जा पार कर जा, मूंखे न पुल सिरात मथां आसानी से गुज़ार जा। ये नबी जी पण दुआ है। कान अला रब्बिका हतमम मक़ज़िया,
ई अल्लाह ताला जो फाइनल हतमी फैसलो है जो कोई की न बचंदो इन पुल सिरात मथा बिणी खे गुज़रणो पवंदो। पोइ रब्बुल आलमीन फरमाए सुम्मा नुनज्जिल लज़ीना तक़ौ। अल्लाह ताला को चए आऊं इन पुल सिरात मथा उन्ही माण्हूअ खे नजात ॾींदोसि, उन्ही खे आऊं उकारे पार कंदोसि जेको दुनिया में तकवा इख्तियार कंदा हुआ, जेको दुनिया में परहेज़गारी इख्तियार कंदा हुआ, हराम ऐं हलाल जी तमीज़ जेको कंदा हुआ। अल्लाह ताला चए थो सुम्मा नुनज्जिल लज़ीना तक़ौ, आऊं उन्ही खे उकारे पार कंदोसि। वनज़रु ज़ालिमीन फ़ीहा जसिया। अल्लाह ताला करो जाए ऐं जेको ज़ालिम आहीं गुनहगार आहीं ना फरमान आहीं आऊं उन्ही खे ऊंधे मोह हेठि कराईंदोसि उन दोज़ख में। त बिरादरान इस्लाम ई तकवा है जंहिंजी वजह से माण्हू पुल सिरात पार करे सघंदो ऐं इन जी कैफियत अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस में वारिद है जे माण्हूअ कीअं पार कंदा। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जे अमोक माण्हूअ त पलक झपक ते उर्दू में को लफ़्ज़ है जे पंहिंजी अख जो करे अख जो पलड़ो हेठि मथे थिए इनखे केतिरी वार लॻे थी, एतिरी वार मां पुल सिरात मथां पार थी वेंदा। ऐं पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर इरशाद फरमाए अमोक माण्हूअ खेवण वांगुरु खेवण पा बरसात जे मौसम में ॾिसूं था पांखे ईअं लॻे कि पां मथे पुगी किरई। अल्लाह जे नबी चए अमोक माण्हू जेको ये खेवण वांगुरु पुल सिरात पार करे वेंदा, उन्ही जा अहिड़ा अमल हूंदा, उन्ही जी अहिड़ी परहेज़गारी हूंदी। ऐं पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमाए कुझु माण्हू जेको रहिया से पंखीअ वारी जे गुज़री वेंदा परिंदे वांगुरु ऐं अमोक बहितरीन घोड़े वांगुरु निकिरी वेंदा, पोइ ॿिए सवारीअ वांगुरु पोइ अमोक माण्हू सही सालिम निकिरी सघंदा, आहिस्ते आहिस्ते पण सही सालिम गुज़री वेंदा ऐं अमोक माण्हू ज़ख़्मी थी ने किरी पवंदा ऐं पोइ कंहिं नबीअ जी नेक इंसान जी सिफारिश से अल्लाह ताला उन जी शफाअत से उन्हीं के बाहर कढंदो। त बिरादरान इस्लाम ई तकवा जो फ़ाइदो है जे इंसान क़यामत जो ॾींहुं इंशाअल्लाह बेखौफ़ो ख़तर थी वेंदो, अल्लाह जे अज़ाबे मां उनखे छुटकारो मिलंदो, ऊ जन्नत जो वारिस बनंदो ऐं पुल सिरात मथां आराम से गुज़री वेंदो जे दुनिया में तकवा वारी ज़िंदगी गुज़ारे हैं त। हाणे ये अज़ीम महीनो पा मथे इंशाअल्लाह अन करीब साया फगट थे वारो है। दुआ कयो अल्लाह ताला पा मिणी खे नसीब फरमाए। इतनी अजीम नेमत है जे अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है जे हिकिड़े सहाबी ख्वाब में ॾिठे अल्लाह जे नबी साम्हूं बयान कयईं जे अल्लाह जे नबी हिकिड़ो माण्हू 12 महीना पहला अल्लाह जी राह में जामे शहादत नौश फरमाए अल्लाह के प्यारो थी वियो ऐं ॿियो माण्हू जेको रहियो हिकिड़ो वरे पुठियां गुज़ारे वियो, आम मौत गुज़ारे वियो, पिंड जी मौत गुज़ारे वियो ऐं अल्लाह जे नबीअ मूं ख्वाब में ॾिठो त शहीद नो पहला ही माण्हू जन्नत में वेंदो रहियो आहे। वजह को रहे इस्लाम बिनी बेरो कबूल कया हो उन्हीं जो इबादतूं रियाज़तूं बराबर सराबर वयूं हिनखे शहादत जो मौत नसीब थियो है ऐं शहादत जो मौत कोई खे चवाजे अल्लाह जी कसम शहीद जे जिस्म मां खून जो कतरो करे उन्हनि पहला अल्लाह ताला उन जा बड़े गुनाह माफ करे विझे थो। उन शहीद नो पहला ही 12 महीना पुठियां गुज़ारे वारो जन्नत में पहला वियो। अल्लाह जे नबी वजह को रहे अल्लाह जे नबी चए करो उन जी जिंदगी में रमजान अल मुबारक जो महीनो की ना आयो हो। हाँ अल्लाह जे नबी उन जी जिंदगी में महीनो आयो हो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये जो वजह है ते रमजान अल मुबारक की वजह से उन जी बरकतें सादतें की वजह से ही शहीद नो पहला जन्नत में दाखिल थी वियो। कुला इनके मौको मिलियो, इनके रमजान जो महीनो नसीब थियो। बिरादरान इस्लाम अल्लाह वटा रोई दुआऊं करो अल्लाह ताला पा मिणी के ये महीनो नसीब करे। कुला जिंदगी बेवफा है कने ये चिमनी हुजी वञे कीअं भरोसो न आहे। कई माण्हू रमजान जो चंद्र ॾिसाणो न पा रखिया आई, कई माण्हू रमजान नो 2 ॾींहं पहला पा रखिया आई। इतरे ला करे अल्लाह ताला वटि दुआ करो ए अल्लाह असां के रमजान नसीब कर जा, उन जो कुल बनायो ए बरकतूं असां के नसीब फरमा जा। पोइ जे पाके
रमजान अल मुबारक जो महीनो नसीब थिए सूरह बकरा जे अंदर अल्लाह ताला रमजान जो तज़किरो कए वो रमजान जा मसाइल बयान कए रमजान जो फजीलतूं बयान कए वो हिकड़ी आखिरी वस्तु अल्लाह इंतहाई बेहतरीन ऐं जे इंसान गाफिल है तो उन लाइ करे खतरनाक वस्तु अल्लाह ताला बयान कए पहला अल्लाह ताला बयान कए शहरो रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि वल बय्यिनाति मिनल हुदा वल फुरकान। अल्लाह ताला चई रमजान जो महीनो हू है जंहिंमें मूं कुरान मजीद के नाज़िल कयो है यानी कुरान जी बरकत से ही महीनो बाबरकत थियो। तो बिरादरान इस्लाम पैगाम ई है इन मौके मथे जे कुरान से पिन जो रिश्ते के गहरो बनायो जोड़ो कुरान जी तालीमात के आम कयो कुरान जी तिलावत कयो पिन जे बच्चे के पढ़ायो पिंड पढ़ो फायदो कोरो थींदो। अल्लाह ताला चए मूं इन महीने में कुरान के नाज़िल कयो ये कुरान बाबरकत थियो। तो बिरादरान इस्लाम जो कुरान के पढ़ंदो उन जी तिलावत के पढ़ंदो उन जी तिलावत कईंदो उन जी तालीमात के आम कईंदो ऊपर इंशाअल्लाह बरकतें का खाली की न रहंदो। कुला तो ये किताब अहिड़ी किताब है जे अल्लाह जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि ये वो किताब है जे जंहिं ये वो किताब है जंहिं माण्हू इन किताब जी तालीमात के अमल कयो आम कयो अल्लाह ताला उन्हीं के औज सुरैया मथे पुजाए तो उनके तरक्की दे तो व यज़अ बिही आखरीन ऐं जंहिं कुरान खां रूगर्दानी कई अल्लाह ताला उन्हीं के दुनिया में ज़लील रुसवा करे विझे तो। तो पहलो पैगाम सूरह बकरा में रमजान जे तज़किरे में ही है जे पिन जी जिंदगी में तकवा पैदा कयो। ॿियो पैगाम ही है जे कुरान से पिन जो लगाओ बनायो है कुरान जी तालीमात के आम कयो ऐं पोइ अल्लाह ताला कुछ मसाइल बयान कए जे आम जा को मरीज वे या मुसाफिर वे तो ऊ रोज़े जी गणतरी पूरी करे ऐं पोइ रमजान का पुठियां इन रोज़े जी कज़ा करे लाए मुसाफिर माण्हू है उनके छूट अल्लाह ताला ॾिने है ये जो को बीमार है तो उनके पण छूट है अहिड़े तरीके से उन्हीं औरतें के पण इजाजत है गालिबन घणे माण्हूअ खे ख़बर न वे उन्हीं माण्हूअ खे पण इजाजत उन्हीं औरतें खे इजाजत है जेको हालत हमल में वेंदियूं उन्हीं के पण रोज़ा कज़ा करे जी इजाजत है। अहिड़े तरीके उन्हीं औरतें खे पण इजाजत है जंहिंजे दावण मथे नंढा बच्चा आहिनि उन्हीं खे पण अल्लाह ताला इजाजत ॾिने आहे जे जरा बराबर थी रहो ऐं सम्झो जे बच्चे खे कीअं तकलीफ़ की न थींदी तेरा इन रोज़े जी कज़ा करे लायो। तो ये अल्लाह ताला मसाइल बयान कए वो मसाइल का बाद हिकड़ी बई वस्तु बयान कए व अंतुम आकिफून फिल मसाजिद। अल्लाह ताला इतिकाफ जी तरगीब ॾिने जे 12 महीना दुनिया कयो पिया ॾोढ सिर्फ मूंखे ॾियो सारी दुनिया खां कटजी मुझे घर में अचो सारे मामलात के छड़े मुझे घर में अचो पिन जी जबीने नियाज के खम कयो पिन जा मसाइल बयान कयो मुंह साम्हूं रुओ गिड़गिड़ायो जिंदगी जा मसाइल आज हल करे विझंदुसि। एतकाफ ऐं ॾहे जो अल्लाह ताला हुकुम ॾिने जे ॾहो वियो इन में इबादत कयो मुंहिंजो ज़िक्र अज़कार कयो मूं लाइ करे ॾोह ॾींहं ख़ासि करे विझो आऊं जी जिंदगी जी काया पलटाए छॾींदुसि। पां ॾियूं त खरा अल्लाह ताला खे को ॾींहं पाके तो मस्जिद में सुख न तो अचे अल्लाह जी कसम वडो अफसोस थिए तो जे पांजी को पण नमाज वे 15 मिनटे में पांजी मस्जिद खाली थी वने थी अजान आ वई जमात पढ़ाजी वई ए 15 माण्हू लेट को पांजे मस्जिद में अचे तो उनके ई गुमान थिए या तो अजान नहीं आ वई या हिन गोठ में को नमाजी नहीं पाके मस्जिद में सुख न तो अचे महफिलों पा सजायो रात भर जागियो खी कयो जागो पिया पर अल्लाह जे घर में पाके चैन अमन न तो अचे। हालांकि मुझे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है
दुनिया में बिना बेहतर जे कोई जगह है तो वो मस्जिद है। दुनिया में बिना बेकार जे को जगह है तो वो बाजार है। बाजार में पाके कमे नहीं, सुबह जो पा खावड़े निकली वञो था, अल्लाह जी कसम पाके अफ़सोस थिए तो जे पा पंहिंजो वक्त केतिरो कीमती वक्त कीअं गवायूं पिया। हिकिड़ी होटल तां उथी ॿई होटल ते वेही रहियासीं, सुबह ता न्याणियूं त सांझ सुधी माण्हू फिरे पिया, कहिड़ो कमु आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है, व यसअक फी बैतिक, तोखे को कम न वे तो तोजा तोखे घर बेहतर रही, घरे में रहो, आवारागिरी न कर, तोला तोजा घर बेहतर रही। इतरे ला करे बिरादरान इस्लाम यानी मस्जिद के आबाद कयो। रमजान अल मुबारक में हिकिड़ो ब न बल्कि पांखे वधारे मां वधारे एतकाफ बैठे जी कोशिश कई खपे। कुला त पा जरे एतकाफ में माण्हू वे तो सिर्फ अल्लाह कारण वे तो आऊं मुझे रब ला करे बड़े धंधा छड़े आऊं अल्लाह जी बारगाह में आयो या मुझा कुछ मसला आए, मुझा कुछ घरेलू मसला आए, मुझे कुछ बीमारियों आई, मुझा कई किस्म जा कम आई, आऊं मुझे रब में आऊं विची त ॾिसां। ऐं अल्लाह वो ज़ात है जो को कंहिंखे मायूस नथी करे। उन अॻियां चयईं वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाई इज़ा दआन फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। रमजान जे तज़किरे जे फौरन बाद अल्लाह ताला दुआ जो जिक्र कई है, कुरे जो जिक्र कई है, दुआ जो जिक्र कई है। ऐं दुआ जो को है ये इबादत जो मक्स है। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े साहबीअ खे चए दुआ हुवल इबादा, दुआ है इबादत जो रूह है। जे जिस्म है इंसान जो, इन जिस्म में जा जे रूह निकरी वञे त मणे तकड़ कईंदा जे जल्दी गुसल लेरायो, इनके कब्रस्तान जे हवाले कयो, चाहे पंहिंजो केतिरो पण अज़ीज कुला न बि। कुला तई जिस्म कीमती तॾहिं हो जहिड़ो हुन में रूह मौजूद हो। ईअं जे बिरादरान इस्लाम पंहिंजूं इबादतूं अल्लाह जी बारगाह में क़बूल तेरे थींदियूं जहिड़ा पंहिंजी इबादत में दुआ हूंदी। दुआ इबादत जी रूह है। दुआ हिकिड़ो वॾो हथियार है मोमिन जो, मुसलमान जो। एतिरे लाइ करे बिरादरान इस्लाम दुआ खे पांखे खास करे रमजान अल मुबारक में, हालांकि आम ॾींहं में पण अल्लाह ताला दुआएं खे क़बूल फरमाए तो, पण रमजान अल मुबारक में पांखे खास दुआएं जो एहतमाम कयो खपे। अल्लाह ताला पंहिंजी दुआएं खे इंशाअल्लाह क़बूल कईंदो। हाणे वक्त वधारे थी वियो आहे, ॻाल्हि अञा कई बाक़ी हुई। ऐं हिकिड़ी अहम इन मौज़ू जी ॻाल्हि जेको आहे ऐं बयानु करणु मुनासिब सम्झां थो। उहा ॻाल्हि इहा आहे जे अल्लाह ताला सूरह बकरा जे अंदरि रमजान अल मुबारक जो तज़किरो कयईं, तक़वा जो तज़किरो कयईं, पोइ मसाइल बयान कयईं, पोइ पांखे एतिकाफ़ जी तरकीब ॾिनई, दुआ जी तरकीब ॾिनई, ऐं पोइ अल्लाह ताला आख़िर में चयईं ही पांखे हिकिड़ी दवा ॾिनई। अल्लाह ताला ये दवा आहे, इनके इख्तियार कईंदा त जन्नत मिली वेंदी। पोइ ॿई हिकिड़ी वस्तु चयईं वला तअकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। अल्लाह ताला चए ऐं हराम वस्तु नु बचो, हिक ॿिए जा हराम ज़रिए से नाहक माल न खयो। यानी ई तमाम रमजान अल मुबारक जो बरकतूं आके तॾहिं नसीब थींदियूं जहिड़ा ई हराम नु बचंदा। जे डॉक्टर वटि पा वञो, को डायबिटीज जो मरीज है, को कंहिं बीमारी जो मरीज है, डॉक्टर पांखे दवा ॾे जी 3-4 टाइम तोखे खाधे जो है, पोइ लास्ट में डॉक्टर चवंदो तोखे हिन ॻाल्हि जी परहेज़ करणी है। डायबिटीज जे मरीज खे चवंदो जे मिठो न खाजो। अहिड़े तरीक़े से अल्लाह ताला पांखे तरकीब ॾिने, रमज़ान जो बरकतूं ऐं सादतूं पांखे ॾसे। पोइ अल्लाह ताला पांखे ख़बरदार कयईं जे हलाल माल खाधा, जे आजे पेट में हिकिड़ो लुकमो हिकिड़ो गड्ढो पण हराम जो वियो त 30 ॾींहं जा रोज़ा बर्बाद आहिनि, तमाम इबादतूं बर्बाद आहिनि। हिकिड़ो अज़ीम पैगाम अल्लाह ताला जो है जे रमजान अल मुबारक में आजी ये कोशिश होनी खपे
जे हलाल कमाई क्यों भले ओछी क्यों पोजीशन न वे त कीअं वांदो नहीं पंहिंजे दस्तरखान मथे तरह तरह जा फ्रूट न वे त कीअं वांदो नहीं अल्लाह जी कसम आओ नंढो आहियां तो पंहिंजा कई अहिड़ा माण्हू पंहिंजा बुजुर्ग 50-50 वरनि जा अॼु जे हिन जुमे जे खुतबे में हाज़िर आहिनि उन्हीं पर ॾिठो उहो दौर जे सिर्फ़ लोले मथे पाण रोज़ो खोलींदा हुआसीं पर हलाल वांदो अल्हम्दुलिल्लाह अॼु तरह तरह जा फ्रूट मौजूद आहिनि पर ये के किस्म जी को याद ही नहीं जे ही फ्रूट आयो कि न पैसे में जाए सजो डी रोजे से जर छोड़ियो तर हराम से इल्ला माशा अल्लाह अमुक माण्हू बचल हूंदा अल्लाह ताला पा मिणी के रिज़्क़ हलाल नसीब फरमाए बिरादरान इस्लाम जिया दवा पुठिया जे परहेज माण्हू न करे इं इबादत पुठिया जे हराम नो न बचे त इबादतूं इनके कीअं कम अचे वारियूं नहीं हिकिड़ी आख़िरी हदीस बयान करे आओ मुंहिंजो खुतबे के ख़त्म कंदुसि अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत इब्न अब्बास कहता अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामई कुरान मजीद की आयत तिलावत कई वई या अय्युहन नासो कुलू मिम्मा फिल अर्ज़ हलालन तय्यबा ये अल्लाह जे नबी सामई कुरान जी आयत तिलावत थई तर हजरत साद इब्न अबी वक्कास उथी वञे था ऐं चवंदा है अल्लाह जा नबी मूला दुआ करो केड़ी दुआ घुरा साद इब्न अबी वक्कास केड़ी दुआ घुरा अल्लाह जा नबी मूला दुआ कर जे अल्लाह ताला मुके मुस्तजाब दुआ बनाए यानी आऊं छेर दुआ घुरा अल्लाह ताला मुझी दुआ कबूल करे एड़ी मूला दुआ कर तेरा अल्लाह जे नबी कर जाए ए साद इब्न अबी वक्कास ई तो पिंड के काम करणो पवंदो आऊं तो केकड़ो कम दसिया तो तू कई ने तो तू मुस्तजाब दावा थी वेने तुझी को दुआ अल्लाह रद की न कइंदो पतो के हिकड़ो कम करणो सिर्फ हिकड़ो कम अल्लाह जे नबी चए करो कम है अल्लाह जे नबी करो से अतिम मत अमका ऐ साद इब्न अबी वक्कास तू तो जे खादे के पाक करे विच सिर्फ करो करे विच जको खादो के हलाल खा हराम जी मिलावट उन में न होड़ी खपे तू दुआ घुरने आसमान जो रब तुझी दुआ रद की न कइंदो तू मुस्तजाब दावा बनी वेने तुझी दुआ कबूल थी वेंदी हजरत साद इब्न अबी वक्कास चए तो अल्लाह जी कसम उन ॾींहुं पुठिया मो आज़म कर ला थो जे को गटो मुझे पेट में अड़ो न उतरे जो हराम जो वे हर गटो मो तहकीक से मुझे गले में जा हेठो उतारियो तो मो चेहर मुझे रब के दुआ ला करे हथम खया अल्लाह ताला मुझी दुआ के कबूल करे लाथे तो बिरादरान इस्लाम वो अल्लाह जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हीं महफिल में हिकिड़ी ॻाल्हि चए कसम मैं उन ज़ात जी जंहिंजे हथ में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान है जे माण्हू हराम जो हिकिड़ो लुक़्मो पिन जे पेट में विधो 40 ॾींहं जी इबादतूं अल्लाह ताला उन जो बर्बाद करे विझे थो हिकिड़े गटे जी वजह से पात 30 जो रोज़ा रखंदासीं जे हिकिड़ो गटो हराम जो वेंदो रहियो त 40 ॾींहं जो इबादतूं अल्लाह ताला बर्बाद करे विझंदो बिरादरान इस्लाम काफ़ी ॻाल्हि थी वियूं वक़्तु वधारे थी वियो अल्लाह ताला वटि मां दुआ घुरो जो अल्लाह ताला पाण मिणी के रिज़्क़ हलाल अता फरमाए अल्लाह ताला पाण खे कनात पसंद बनाए थोड़े मथे पाण खे सब्र करे जी तौफीक अता फरमाए पण हलाल अता फरमाए अल्लाह इन्नी असअलुका इल्मन नाफिया व रिज़्क़न तय्यबा व अमलन मुतकब्बिला अल्लाह ता दुआ करो ए अल्लाह असी तो सवाल कयो त असा के इल्म नाफे अता फरमा ए अल्लाह असा के रिज़्क़ तय्यब अता फरमा यानी पाक रोज़ी अता फरमा ए असा के एड़ा अमल करे जी तौफीक अता फरमा जो कबूल थींदा वे अल्लाह ताला पाके रमजान अल मुबारक जो कुल बधाइयूं नसीब फरमाए पा मिणी के ये महीनो नसीब फरमाए अल्लाह ताला पांजे बीमारे के शिफाए कामिला या आजिला अता फरमाए अल्लाह ताला पाके जैस ताईं इन दुनिया में जिंदा रखे इस्लाम मते जिंदा रखे जर पांजो खादम करे त ईमान बिल खैर मते खत्म करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह अल्हम्दुलिल्लाह
अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिर व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्ला